नासरीन रिपोर्ट में ॾिठी। हाणे रुख कंदासीं रतोदेरो जो। रतोदेरो जे ॻोठ वारिस ॾिनो माछी में करोड़ रुपए की लागत से 15 साल अॻु तामीर थियल गर्ल्स प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग हेठ ओवर न थी सघी। ॻोठ जूं शागिर्दियाणियूं ॾुखियानि खे मुंहुं ॾियण लॻियूं आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मुज़फ़र अली बोज़दार। जी बिल्कुल, इन वक्त असीं रतोदेरो भरिसां ॻोठ वारिसनू माशी में मौजूद आहियूं, जिते तालीम खाते इंतजामिया जे नाअहली सबब गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल जी जेका बिल्डिंग है 16 साल अॻु जेका ही बिल्डिंग तामीर थी, पर तालीम खाते इंतजामिया जे नाअहली सबब ही स्कूल जेको हिते तालीम खाते के जेको हैंड ओवर न थी सघी आहे। उन हवाले से हिते मौजूद जेके सवी ॻोठ जा मासूम जेके न्याणियूं आहिनि, इन कमरनि ते मुश्तमिल बिल्डिंग ॾिनी वई आहे, त उन में जाइ न हुजण जे करे काफ़ी शागिर्दियाणियूं तालीम खां महरूम बणियल आहे। उन हवाले से असांजो हिते ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल थी, त उन्हनि जो इहो चवणु हो त 2007 में ही जेको 8 स्कूल जा जेके कमरा आहिनि उहे करोड़नि रुपयनि जी लागत सां त तैयार कराया विया आहिनि, पर जेको आहे हिन वक्त ताईं उहे तालीम खाते जे अख़्तियारनि खे हैंड ओवर न थी सघिया आहिनि, जंहिं सबब उहे बिल्डिंग जा जेके कमरा आहिनि त उहे हिन वक्त ज़बून हाल थी विया आहिनि। जेके कमरनि में ॾारूं पइजी वियूं आहिनि, दीवारनि में ॾारूं पइजी वियूं आहिनि ऐं छत जा जेके चापड़ किरी रहिया आहिनि, त हुकूमत जा जेके करोड़ रुपया हुया ही बिल्डिंग जेको तामीर कराए वियो, पर उहे हिन वक्त ज़ाया थी चुका आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त हिकु भेरो ॿीहर ही स्कूल जी जेका आहे त बिल्डिंग जो नोटिस वठी नए सिरे तामीर कराए ॾिनी वञे, जीअं हितां जा जेके न्याणियूं आहिनि त उहे तालीम हासिल करे सघनि। जी